आहे पंध उथो मंज़िल माणियूं साथ सॾींदो थो वञे छॾ हिंदोरो हंधि कुंदर पंहिंजो कंधु सांढे रखनि सिंध खां ॾार जे ॾाब साइना जी शहादत तुल जी दहशत होशो जी इस्मत हेमो जी हिमत बिलावल जी बहादुरी सचले सचाई भिटाई जे भोइ ऐं साईं चीएमसे जी नज़रे जा पोइ लॻो वार सौ चीअ सिंधु ते चीअ साईं चीएमसे। दोस्तो अॼु असां लाइ हिकु वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं अॼोको ॾींहुं वाक़ई हिकु लिहाज़ सां न पर ॿिनि लिहाज़नि खां ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। हिकु असां मज़हबी हिसाब सां ॾिसंदासीं त मौला हुसैन जी न्याणी सकीना बिनतुल हुसैन उन जी विलादत आहे जेको असां आलम इस्लाम लाइ मुस्लमाननि लाइ वॾो ख़ुशीअ जो बाइस आहे ऐं उन जूं बि मां सभिनी खे वाधायूं ॾियां थो। ऐं ॿियो डॉक्टर नियाज़ कालाणी जो जनम ॾींहुं आहे उहो बि सभिनी दोस्तनि खे वाधायूं। जीअं त अॼोको ॾींहं जे हिसाब सां डॉक्टर जेको आहे तो बशीर ख़ान जो वेझो साथी रहियो आहे ऐं कोई बि एॾो वॾो मसइलो हूंदो त डॉक्टर बशीर ख़ान डॉक्टर साईं मशवरो कंदो वॾो फ़ैसिलो ईअं तेसि ताईं न कंदो जेसिताईं डॉक्टर नियाज़ कालाणी सां सलाह मशवरो न कंदो। पोइ सलाह मशवरे खां पोइ उहो ऐलान बशीर ख़ान कंदो पर मशवरो डॉक्टर नियाज़ कालाणी जो हूंदो ज़रूरु हुन में ईअं ऐलान न थींदो। ऐं उहो माण्हू बशीर ख़ान जी शहादत खां पोइ ज़मीर हाजाणी जी बिल्कुलु चवाणी ओके आहे त साईं जे मिशन खे साईं जे नज़रे खे साईं जे प्रोग्राम खे जीअं डॉक्टर नियाज़ कालाणी खणी अॻिते वधियो ये 2-3 महीना ईअं को बि अॻुवाण वरी इलेक्शन खां पोइ केर बि न खणी हलियो ऐं वरी मठाण थी वई। उन खां पोइ जेकी मठाण हुई सभु दोस्त मायूस वेठा हुआसीं असां बि मायूस वेठा हुआसीं ॿिया बि सॼी संगत मायूस थी वई। वरी डॉक्टर नियाज़ कालाणी आयो उत्साह पैदा ॾिनई डाखोड़ी हाणे बि हुन जी असां उहा साॻी वर्क ॾिसूं था जेका बशीर ख़ान भेरीअ हुई बशीर ख़ान जी हुई त कंहिं महिल ॾिसंदो त सिंध जे कहिड़े